जी भी छा करे जॾहिं पेश पवे पियो त गोली हण जो कहिड़ो फ़ाइदो? असांजे हिक जवान खे मारे चुको आहे ऐं ॿिए जो लाश अॻ में ई हिते पियल आहे। कहिड़ी ख़बर त हुन खे कंहिं मारियो आहे? हाणे ई मारियो अथई ऐं सग सूधो ई हिते मिली वियो आहे। तव्हांखे ईअं करणु न घुर्जे हा। जेको थियो हिनखे छॾियो, हाणे बाडियूं खणायो त गाॾी में रखायूं। ऐं हुन बाडीअ जो छा थींदो जेका अॻ में ई मौजूदु आहे? इन जी FIR बि जब्बार मथो दाख़िल कंदासीं। उहो लाश कंहिंजो आहे? जब्बार जो पंहिंजो ई हूंदो। जवार खे शूट करणु न घुर्बो हो। खणी जो हिन वक़्तु हिन मथां एतिरा केस दाख़िल न हुया, पर नेक निमाज़ी कोन हो। न ॼाण त अलाए केतिरनि जा क़त्ल करे चुको हूंदो। जेको कुझु बि थियो अॻियां मुंहुं पाण ॾिजांइ। जेको होॾे लाश पिया उहो केस बि हिन मथां हणंदासीं। तव्हां जल्दी कयो, भाॼियूं खणायो। हलो से अॼु पुलिस में वॾो थचलो मचो पियो आहे। अलाह खेर करे का मुसीबत न गाते में पवे। समझा तो अॼु तोखे मूंखे ॿाहिरि वठी शूट कंदा बचाया। अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे, आख़िरी ॾींहुं। सूत रहमत अॼु ॿिन्हिनि खे झंग में वठी शूट कंदा। अॼु ॿिन्हिनि जो कमु पूरो, सम्झो आख़िरी ॾींहुं। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। अॼु खूनी माण्हू खे कुतरे कंदा। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। तू आंगुर ते सवाब थी दी। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। इन ज़िक्र करण में कुझु न वरंदई, कुझु न वरंदई। ही कासाई थी कासाई। सम्झो ईअं माण्हूअ खे ईअं था मारनि ॼणो जीअं शिकारी मारे गोह खे। अल्लाह अकबर। हा ईअं ई सम्झ। याद तू ही मां ॿई गोह हुआसीं, ॿिनी खे कोन्हा। मूं त का बि सची कोन्हे कई आहे। थी सघे मूंखे छॾे ॼनि, बाक़ी अॼु तुंहिंजो कमु त पूरो आहे। अचनि था। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं हितो वई न त मारियो वेंदे, मारियो वेंदे। जेकॾहिं पुलिस वारा अचनि न त मकर करे किरी पजाए। थी सघे तोखे छॾे ॼनि। मां एॾो बानो कदर जो ते ध्यान न वठो। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह। अरे उठ साहब सदाई थो। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। अरे कोन ॿुधी जा। अल्लाह अकबर। अरे हिन खे छा थी वियो? मिर्गीअ जो दौरो अथसि, मिर्गीअ जो दौरो। पादर खणी सिंधायसि त होश में अचे। लॻे थो ही खून गीची में पवंदो। असां वटि आगू जीबा तूं। असां वटि हज़ारियत किलियूं न, हज़ारी असां वटि सोचूं। हिट जा असांखे छा मुझाईंदा, कीअं बचूं? अरे कावज़ न कर, कावज़ न कर। चाचा दुश्मन जूं ॿार कंदासीं जेल में। सम्झ ॿई याद हूं, याद तूं मुंहिंजो याद ई। अरे तूं वई मुंहिंजो यार। मां त चाहे मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर त कचो न खाई छॾे। असे ठहियो ठहियो। मां कुझु में तूं ॻाल्हाए, तूं वरी सम्झ तो मां ॾिजां थो। असां वटि अकू दीमाज़ हूं। अरे बस कर त क्या ही न पूरो। वधी धमकी मूंखे धमकी थो ॾी। असां वटि अकू दीमाज़ हूं। उत मथे था कुतर कुतर त कया। उत उती चवनि थो, उत न। अरे इहो गौर छा जो आहे? भाग भला थई न तक तो मां कुतर कुतर कया, कुतर कुतर। असां वटि अकू दीमाज़ हूं। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। सुबुह मोए खगे के चोथ में त शहर वञी हुन खां नंढे रईस खां बि पुछा करे अच ऐं पोइ झटि मोट। हिन महिल ताईं ज़ाहिर ई कोन्हे को। अम्मा शहर वियो आहे, ज़ाहिरिया राति पहुचंदो। तूं अॼु परेशान छो पई थी? अदी मुंहिंजो छोरो बि शहर वियल आहे। अदा तूं ॾिसी आयो आहे रईस खे? अदी मां सुभाणे वेंदुसि, अॼु छोरो वियल आहे। अम्मा तूं रसियाणी वटां थी आई आहे? खैरा जे सिर ॾे खैर हुजे अमड़। जॾहिं खां हिन ॻोठ में लॾे आया आहियूं मां त रसियाणीअ जो मुंहुं ई नाहे ॾिठो त अलाए कहिड़ी आहे रसियाणी। अम्मा ॿुधण में आयो आहे त रसियाणी ॾाढी नेक औरत आहे। अड़ी अमड़ खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अमड़ रसियाणीअ खे हिन रब जा गंज। अमा मुड़ुस बि अथसि नियत जो भलो, तॾहिं आहे इहा नेक औरत।
जेकॾहिं हुजे सा न मुंहिंजे खगे जहिड़ो मुड़ुस त वेलो विहारे सां वेलो खाराए सां पोइ ॾिसां हा त रसियाणी नेक औरत कीअं थी थिए पई। ईअं नाहे अदी, काका औरत त बस अथा बस जमाल, मूंखे सॼी ख़बर आहे त इहे रसियाणियूं कीअं थींदियूं आहिनि। हा जे तो नेकी कई त बस घणो थियो। अदी रसियाणी ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे। कारा जे सिर ॾे ख़ैर हुजे, सुबुह सुबुह जो उथण सां तोखे हथनि सां मानी पचाए अचे खाराए वेंदी आहे। अदी मां ईअं त न चयो। काल तादा तो बि ईअं पई कई ॼण रसियाणी अहिड़ी का नेक ऐं साबरीन औरत आहे जो बस काल करे दंग कजे। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, जीअं ई हिन ॻोठ में आया आहियूं मां त अदा हिन हावेलीअ जी चावठी कोन टपी आहियां, न को का मां अहिड़ी नेकी ॿुधी आहे भली वरी धूड़ हूंदी। अम्मा कीअं बि खणी छो न हुजे, तूं वञी दिलासो ॾेई अचेसि। हिन वक़्तु रईसियाणीअ मथां वॾी मुसीबत आहे। जेकॾहिं दिलासो ॾेई आई हुयसि त उन्हनि जी दिलि बि इलाही ख़ुशि थींदी। अमर हाणे हींअर त कोन थी वञासि पई, एतिरी वांध काई मूंखे बि कान्हे का। बाक़ी सुबुह जो पोइ ॾिसंदसि, वेंदीसांसि वञी थी ईंदीसांसि। हा हाणे वञा थी घर, मूंखे बि घणो ई कमुकार पियो आहे। हूअं बि इहो जबार अचे त पुछजोसि त मुंहिंजे खगे खे काथां ॾिठई मिलियुसि काथां या कंहिं मारे वरी खॾ खणी पूरे छॾियुसि। वारे सिकंदर इते रखीस। छा थियो बाबा साईं, छा थियो? काई वॾी ख़ुशी ख़बर आहे छा? सब मरी तबाह थिया कमाल खान, असांजा दुश्मन सब मरी तबाह थिया। हाकिम खान जो मौत पधरो थी चुको आहे छा? हाकिम खान त कॾहिं बि बची कोन सघंदो, पर उन खां बि वधीक ख़ुशी जी ख़बर आहे कमाल खान, वधीक ख़ुशी जी ख़बर आहे। उन खां वधीक? हा कमाल खान, हा इन खां बि वॾी ख़ुशी जी ख़बर आहे। दिल थी चए त हाणे जो हाणे सॼे ॻोठ में पड़ो घुमाया, झुमरियूं पाया ऐं सॼे ॻोठ में सर्किस घुमाया ऐं ॻोठ वारनि खे ॿुधायां त वञो वञो मूसा खान जे दुश्मननि जो अंजाम वञी ॾिसो। तॾहिं त चवंदो आहियां मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। बाबा साईं एॾी वॾी ख़ुशी ख़बर ॿुधाइण में एॾी देरि छो पिया कयो? त पोइ ॿुध कमाल खान, ख़ुशी जी ख़बर ॿुध। जब्बार असांजो दुश्मन उन परेल खे मारे छॾियो ऐं जब्बार खे वरी पुलिस निस्तो नाबूद करे छॾियो। कमाल खान निस्तो नाबूद करे छॾियो। छा इहा ख़ुशी ख़बर न आहे? इहो सच आहे बाबा साईं? हा कमाल खान, हा मूंखे बि इहा ख़बर ख़्वाब थी लॻी, पर सूबेदार सिकंदर मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे त उन्हनि जा लाश पोस्टमार्टम खां पोइ माइटनि दफ़नाए छॾिया आहिनि, दफ़नाए छॾियो आहिनि। बाबा साईं मुंहिंजा हिते पीर घुमाइणो अव्हां लाइ फ़ाइदेमंद साबित थिया आहिनि। हा कालू, तूं वॾो फ़ाइदे वारो माण्हू आहीं। तुंहिंजे हिते अचण सां ई असांजे दुश्मन जे सिर में लाबारो पइजी वियो आहे, लाबारो। बाबा मुंहिंजा बाबा साईं, अञा त तव्हां हिन कालूअ जा कम ई कोन ॾिठा आहिनि, वेही त ॾिसिजो न। असांजा दुश्मन घणो कुझु ॾिसी चुका आहिनि ऐं सम्झी बि विया हूंदा। इन जे करे कालू त मूसा खान जो वेर
कारी हरते पेरा, कारी हरते पेर। भाई हेॾा अचो, ॿुधो नथा, हेॾा अचो। तव्हां लाइ बुरी ख़बर आहे, परियल ऐं जब्बार ॿई मारिजी विया। छा? हाँ? पौधो मज़ियो? ओ मुझा अब्बा, ओ पौधा मुझे पीगा, प्यादा पौधा। न साहब न, अता न तो मरी सके, न तो मरी सके। पौधा न तो मरी सके था, न तो मरी सके। संभाल मजू, पाण खे संभाल। ओ मुझा पौधा तू दमदिया बते ज्यादा ततिया। बुधाए साहब बुधाए, तो ये करी कार्रवाई के कई है, के कई है। साहब पौधा खुदा कागज मुके सजो तो नहीं मां पूरे जो मुंह ॾिसा। हिन वक्त ताईं उन्हनि ॿिन्ही खे दफ़नाए बि छॾियो हूंदव। न साहब न न, नंढे भाउ खे वॾे भाउ जो मुंहुं ॾिसण जो पूरो हक़ आहे, पूरो हक़ आहे। तव्हां जेल में बंदि करे इहो हक़ मूंखां नथा खसे सघो। कंहिं बि खूनीअ खे पेरोल नथी मिली सघे। तूं कीअं थो चई त मां खूनी आहियां? ॾोही ठहराइण बेॾोही ठहराइण कोर्ट जो कमु आहे, कोर्ट जो। साहब हिते पंहिंजी कोर्ट न हलाए कोर्ट। किथे वक्त खां अॻु में न घोटियो वञी। तूं करम खान खे तो धमकी ॾी, करम खान खे। साहब मां तुंहिंजी वॾी इज़त कंदुमि। तो जेको मुंहिंजे मथां टार्चर कयो न, उनजो मूंखे को बि न खुनाए। अॼु जेको तो इहो कमु कयो आहे न, दिलि त चवे थी। छा कंदे तूं मूंखे, छा कंदे ॿुधाए, छा कंदे? ओदा मत तू छोरी जदी थी आया। साहब इन वक्त जजो असांजे घर में मोता ता वधी। अरे बस कर तूं, मां चवां तो बस कर। अड़ी किस्मत में मुंहिंजी अचे पिटी। मुझे घर जी वसवा रड़े बसड़ी अधी जन्नत मूंखे ॾुख इहो आहे, अधी मूंखे ॾुख इहो आहे त मां हुन सां कुर्ब सां बि कॾहिं न ॻाल्हायो। अड़ी हिननि हथनि सां को कुर्ब सां गिलासड़ो पाणीअ जो भरे ॾिनोमांसि। बसड़ी जॾहिं मूंखे ख़बर ई कान हुई त इहे अध मंज़िल ते छॾे हलियो वेंदो। मूंखे कहिड़ी ख़बर ॾे काल जी। अञा सुबुह, अधी सुबुह हथ सां तड़े कढियोमांसि घर मां, चयोमांसि वञी रही सघो, हाल पुछी आ। हाणे अधी सुबुह त वञे ई कोन पियो। चए पियो कि हरा मां घर वेठो हुजां, मुंहिंजी दिलि नथी चवई पई शहर वञण ते। मां धिके मुके घर खां ॿाहिरि कढियोमांसि। कीअं त वियो वीचारो, ज़ालिम ने कीअं कुटुसि। न रो, पंहिंजो पाण खे संभाल। ॾिस, जेकॾहिं तो जहिड़ी औरत ईअं रोईंदी त असांजो छा थींदो? न रो। अधी हेॾो परियल खे घर मां कढियो, होॾो वरी हुननि भागे ज़ालिम खे थी चवां पई जब्बार खे त परियल खे गोलियूं अचिजाए। अधी मां त हिन जबूअ खे सजण पए सम्झो। मूंखे कहिड़ी ख़बर त इहो ई दुश्मन निकिरंदो। हितां वठी वञी पोड़े खे जग में नेतो करे कोदो। अहिड़ी किस्मत है अल्लाह। अम्मा, जे ज़ालिम बाबा खे मारियो, उन ज़ालिम जो लाश भी
बाबा जी लाश सां गॾु घर पहुतो। खैरा सब्र कर, मालिक इंसाफ करण वारो आहे, इंसाफ करण वारो आहे मालिक। हो मड़े रब हक वकीला, हक वकीला हो फैसलो तॾहिं ते करे थो। पर अड़ी जन्नत कुछ भी थियो मुझे पोड़ो तो हलियो वियो। हाणे उसा ज़ालिमनि ज़ुल्म कयो दीड़िया। हाणे अदी हाणे त मां ज़िंदगी भर पंहिंजो पाण खे पिटींदी रहंदसि। हा मूंखे सूर अंदर में रहियो, मां कॾहिं न हुन सां खिली ॻाल्हायो दीड़िया। मूंखे कहिड़ी ख़बर काल जी तई हलियो वेंदो। वॾा बाबा हुन त ख़बर ई नहीं पवंदी त असांजे ॻोठ जे मथां या क़यामत कंहिं केराई। मालूम वॾो सब्र कयो आहे, वॾो सब्र कयो आहे, पर हिननि असांजे मोहबत जे साज़नि खे फोर करे छॾियो। असां जहिड़े मोहबती माण्हूअ खे वठी अची मक़तल गाह में बीहारियो अथनि। सरकार समझो था त असांजे ॻोठ खे कंहिंजी नज़र लॻी वई आहे, कंहिं मनहूस जी नज़र लॻी वई आहे। न ग़ुलाम क़ादिर, न ईअं नाहे हूंदो। असांजा पंहिंजा अमाल पुछड़ा हूंदा आहिनि, ऐं पोइ जॾहिं रब ॾमरंदो आहे त उनजी सज़ा ॾींदो आहे, त उहो ॾोह असां कंहिं ॿियनि जे मथां आणे छॾींदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त कंहिं मनहूस जी नज़र लॻी वई आहे। ऐं असां पंहिंजे अंदर जी नौसत खे त ॾिसंदा ई कोन आहियूं, जंहिंजी सज़ा असां पाण भोगींदा आहियूं। जे असां पंहिंजूं दिलियूं साफ़ करे सभु मोहबती माण्हू बणिजी वञूं न, त हिकु शाला असांखे कढणा ई न पवनि। वॾा बाबा सचे वे असुर सफ़ा सोरहाने उधर। अड़े मोलो, सच्ची त बाबा रब जी ज़ात आहे। हाणे सनी करण जो वक़्तु न आहे। कुछ सोच मोलो, सोच त हाणे असां पंहिंजी हीअ रही इज़त ऐं अमन खे कीअं बचायूं। वॾा बाबा अमन दे पखी दे पर त पटिजी गए, उन्हों ता बचण ॾाढा मुश्किल उधर। मोलू, अमन खे बचाइण लाइ मूंखे रत जो अतियो बि ॾियणो पियो न, त ज़रूरु ॾींदुसि ऐं पोइ ते न हटंदुसि, कॾहिं बि न। बाबा साईं, अमन खे हिन वक़्तु क़ाइमु रखणु ॾाढो मुश्किल कमु आहे, ॾाढो मुश्किल। वॾा बाबा अमन करावण त पुलिस दा कम है। जेकर पुलिस या अपने पैर पिस्ते पे करें दिए तो ही च असा क्या कर सकते से उधर ते। यह समूरी जिम्मेवारी सिर्फ पुलिस जी ना है मौलू। अमन खे कायम रखण हर एक इंसान जो फर्ज आहे। जे असां पंहिंजे जीअ खे झंझोड़े ॾिसूं ऐं पंहिंजा अमाल साम्हूं रखी पोइ को कदम खणूं त हीअ धरती दोज़ख बजाए जन्नत बणिजी वेंदी मोलू, जन्नत। मुंहिंजा पुनल वर घर जी सुहावरण, मुंहिंजे सिर जा सिंगार तुंहिंजो रायो न्यारा मूंखे पल पल जा पूरा पुनल भरणिया। चाची चाचे जो ॿुधी ॾाढो दुख थियो, ॾाढो दुख थियो। हाणे अबा मूंखां पुछो त हिन दिलि मथां छा गुज़री आहे।
हौसले जियो जोरे में अब्बा। अदा तू हिकिड़ो कम कर, जी भाॼाई ॻाल्हि कयो। मामा ॾे न्यापो करे बाबा जी वफ़ात जी ॻाल्हि करीस। नाड़ी अमड़ न अमड़ वञण वारी छे त वई हली। हाणे अधे मिसकीन खे हिन में न विझो तकलीफ़न में। मुंहिंजो मिसकीन भाउ आहे, खाइण जे लाइ टुकड़ो कोन्हेसि। हेॾा दिसनि जा पंध काॾो किराया कंदो हूंदो, पाण ई ख़बर पवंदसि। चाची जेकर न्यापो न मोकिलियोसीं ऐं ख़बर पियसि त ॾाढो ॾुख कंदो। अम्मा किरायो अलाह ॾींदसि, न्यापो करे था छॾियूंसि। हड़ी मुंहिंजी अमड़ जीअं वणेव तीअं कयो, पर मां त चवांव थी त अॾे अबोझ खे हिन तकलीफ़न में न विझो। जेको मुंहिंजो मुक़दर हो सो थियो। अम्मा अञा बि मामा खे न्यापो न कयोसीं त पोइ कॾहिं कंदासीं? अमड़ जॾहिं वरी मां मरा। अलाह ख़ैर कंदो चाची, तुंहिंजे सिर ॾांहुं अलाह ख़ैर कंदो।